फिक्र आहे ठीक है ना भाई ये फिक्र ज़िक्र तारीख़ सवाने ये शयूं जेको आहे सो इल्म अदब जी तरक़ी जे वाधारे लाइ कमु अचनि थियूं अलामा आहे काज़ी इहे काफ़ी शयूं असांखे हेठि ॿुधायूं आहिनि जिन जे करण सां इल्म अदब जे तरक़ीअ जो चांस वधी सघे थो हाणे हिकिड़ी हिकिड़ी पॉइंट ते वरी ॻाल्हाईंदासीं कुझु शयूं ईअं ॿुधायूं जनरली सवाने निगारे नज़रे सां सचाईअ खे ज़रूरु ॿुधायो वियो आहे फिक्र फिक्र ते तो छो ज़रूरी आहे इल्म अदब जे तरक़ीअ लाइ सही आहे न भाउ हाणे फिक्र खे असां हाईलाइट कंदासीं घणो हिते फिक्र खे पर फिक्र ई हक़ीक़त में इल्म अदब जे लाइ हिकु आम ज़रियो आहे जीअं ॿुधायोमांव न उहो फिक्र हुजणु घुरिजे हिकु सोचणु मंज़िल हुजणु घुरिजे क़ौम खे अॻिते वधाइण लाइ तहज़ीब सिविलाइज़ करण जे लाइ फिक्र में अदीब खे शयूं हुजणु घुरिजनि लाज़मी आहे ॿियो वरी हुनखे तारीख़ हुजे हिस्ट्री हुजे हुनखे असां आईंदा क़ौमुनि जे लाइ सबक़ जे नमूने राह रस्ते जे नमूने छॾे वञूं उहा बि शइ जेको लाज़मी आहे इल्म अदब जे तरक़ीअ लाइ टियों सवाने निगारी खोड़ सारा अहिड़ा अदीब अहिड़ा तारीख़दान साइंसदान जेके असांजी ज़िंदगीअ खां पहिरियां गुज़री विया आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जी कीअं असांखे ख़बर पए त उन्हनि कीअं जेको आहे सो इहे कम कया कीअं उन्हनि मुश्किलात जो सामनो कयो त उन्हनि जे सवाने निगारी पढ़ण सां ई असांखे ख़बर पवे थी जीअं असां तारीख़ में पढ़ंदा आहियूं फलाणो हिस्टोरियन तारीख़दान सवाने निगारी उन्हनि जो कमु हूंदो त पंहिंजे रोज़ जे हिसाब सां जेके हुन जूं एक्टिविटीज़ हुननि जे कमकार हुआ रोज़ हुन में दर्ज कंदा वेंदा लिखंदा वेंदा हुआ त जीअं सवाने निगारी ठाहिण वक़्तु लिखण वक़्तु जेको आहे उहो असांखे लाज़मी अचिणो पए सही आहे वरी हिन हिकिड़ी हिकिड़ी पॉइंट ते थोरो थोरो ॻाल्हाईंदा हलूं था पहिरीं छा फिक्र फिक्र हक़ीक़त में इल्म अदब जो जाम ज़रियो हूंदो आहे जंहिंसां मज़मून में तासीर ऐं तासुर पैदा थिए थो जॾहिं लिखत जेका आहे या ॻाल्हाइण जो मज़मून आहे या लिखण जो मज़मून आहे फिक्र ई कंदा आहियूं त हुन में मज़ो ईंदो आहे हिकु छिक थींदी आहे तासुर थींदो आहे जेतिरी फिक्र में गहराई ऐं पुख़्तगी हूंदी जेतिरो मज़बूत हूंदो फिक्र तव्हांजो ऐं जंहिं शइ में इलाही तव्हां हुन डीप में वेंदोसि त पोइ ओतिरो जेको आहे सो उनखे मज़बूत हूंदो ऐं हुन में तासुर वधीक हूंदो सही आहे न भाउ ओतिरो मज़बूत सां ख़्यालु पेश करे सघो फिक्र पुख़्तगी मज़बूत वरी यादगीर ऐं हाफ़िज़े वॾो दख़ल आहे हाणे फिक्र त कयोसीं पर हिन खे वरी महफ़ूज़ कयूं असां सेव कयूं उनजो वॾो कमु लेखक जो हाफ़िज़ो जेतिरो तेज़ हूंदो ओतिरो ई हू मुताले मुशादे मां प्रयास करे ॿी पॉइंट जेका आहे उहा तादीब ऐं तहज़ीब गॾे गॾे ॿ पॉइंट हुजे त तहज़ीब ज़ुहब लफ़्ज़ मां निकितल आहे जंहिंजी माना आहे संवारण या सुधार मुहज़िब जो मतिलबु थियो सुधरियल काज़ी साहब चवे थो त अदब जी हक़ीक़ी माना आहे तहज़ीब याफ़्ता शाइस्तगी हुजे लिटरेरी माण्हू मां ख़बर पए वाक़ई तहज़ीब जा सां संवारियल ऐं सुधरियल आहे हे मुख़्तलिफ़ काठों प्रोसेस मां गुज़री करे सोनो पेश थियो आहे उन करे जहिड़ी तरह ॿिन्हीअ खे सुधारण ज़मीन में मिसाल ॾिए थो ज़मीन खे सुधारण संवरण खां सवाइ ॿिज छॾण मां सुठो फ़ाइदो नथो वठी सघिजे जेको ज़मीन सां कंदा आहियूं को पोख कंदा आहियूं त सभ खां पहिरियों हुनखे केॾी महिनत कंदा आहियूं प्रोसेस कंदा आहियूं पोइ हुन ॿिज असां छॾींदा आहियूं इंसान ऐं नंढनि ॿारनि जो मिसाल ईअं ॾिए थो असांखे बि हुनखे पहिरियां ज़हन साफ़ु करणु घुरिजे हुनजो ज़हन ठाहिणु घुरिजे हुनजी ज़मीन साफ़ु करणु घुरिजे तॾहिं असां हुनखे मार्केट में सुठो पेश करे सघूं तहिड़ी तरह तइलीम
तरबियत सां गॾु अदब लाइ तहज़ीब ऐं शाइस्तगी बि ज़रूरत आहे। तहज़ीब तादीब साॻे इल्म मतलब में मक़सद वारा हम लफ़्ज़ आहिनि जेके अदब जे सोच समाज लाइ ज़रूरी आहिनि। तारीख़ हिस्ट्री इल्म खे वधाइण जो ॾसु ॾींदे काज़ी साहब ॿुधाए थो त तारीख़ खे महफ़ूज़ करण सां वॾे इल्मी अदबी ख़ज़ानो हथीको थी सघे थो। मिसाल तौर काज़ी साहब वताए फ़क़ीर ॿ कौल पेश कंदे ॿुधायो आहे अहिड़े क़िस्म जा वाक़िआ ॻाल्हियूं असांजे अदब ऐं तहज़ीब जो न रुॻो हिसो आहिनि, न रुॻो अदब ऐं तहज़ीब पर तारीख़ जो बि हिकु वताया फ़क़ीर खोड़ अहिड़ा किसा आहिनि जेके असां लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। पर जेको जेसि ताईं हिननि खे असां तारीख़ में हिस्ट्री में सेव न कंदासीं, महफ़ूज़ न कंदासीं, त इहे माण्हू जंहिंजे ज़बान ते आहिनि, जंहिंजे सीने में आहिनि जा किसा कहाणियूं, जॾहिं उहे मरी विया त पोइ उन सां गॾु उहे किसा बि ख़तमु थी वेंदा। इन जे करे उन्हनि खे असांखे आईंदे नसुल लाइ इन तारीख़ खे असांखे संभालणो आहे, जंहिंखे महफ़ूज़ करे असां पंहिंजी तारीख़ हथ करण सां गॾु इल्म अदब जे वरी ज़ख़ीरे खे यकजा करे सघूं था, मज़बूत करे सघूं था। आख़िरी पॉइंट सवाने निगारे बायोग्राफी ऑटोबायोग्राफी जेके वॾा वॾा लेखक हूंदा आहिनि, साइंसदान, सियासतदान, वॾी वॾी शख़्सियत हूंदा आहिनि, उहे पंहिंजा बायोग्राफी लिखंदा आहिनि। काज़ी साहब ॿुधाए थो त हिकु ग़रीब हारी नारीअ खां वठी वेंदे वॾे सोच ऐं फ़हम वारे अकाबर ज़िंदगी पंहिंजे जाइ ते हिकु सुठी कहाणी आहे। जेकॾहिं हर को माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ खे सचाईअ सां कलम बंदि करे त हूंदो किताब जुड़ी पवनि। अहिड़ी तरह सवाने उमिरियूं ऐं आतम कहाणियूं किथां गॾु करे असां अदब जे खज़ाने खे भरपूर करे सघूं था, उनखे भरे सघूं था। सभिनी तजवीज़ुनि मशवरनि तरीक़नि बयानु करण खां पोइ काज़ी साहब सचाईअ ते खणो ज़ोर ॾिनो आहे। हिन में सचाई ऑनेस्टी ॿाहिरनि मुल्कनि जे हुक्मराननि में, सियासतदाननि में, साइंसदाननि में ॾिसंदा आहियो केॾी सचाई हूंदी आहे। हू पंहिंजे क़ौम ऐं मुल्क सां केॾा सचा हूंदा आहिनि। सचाई हुजणु घुरिजे। मक़सद सां सचाई लाइ सचाई जो मयार बुलंद करण जो ताक़ीद कयो आहे। सिर्फ़ु इल्म ऐं अदब जी कामयाबी पर ज़िंदगी जे हर मोड़ ते सचाई जो मयार बुलंद करणु घुरिजे। ईअं इल्म अदब हुजणु बि काफ़ी न आहे, सिर्फ़ु इल्म अदब ई हुजे ऐं सचाई हुन में न हुजे। जेसि ताईं सचाई न हूंदी तेसि ताईं इहे जेके बि शयूं काज़ी साहब ॿुधायूं आहिनि इल्म अदब जे वाधारे लाइ, इहे असांखे फ़ाइदो ॾेई नथियूं सघनि, छो जो हुन में सचाई न आहे। सचाई जंहिं बि शइ में हूंदी उहा तव्हांखे ऑटोमेटिक अज़ ख़ुदि पाण जेको आहे सो तव्हांखे हल ॾियणु शुरू कंदी। जंहिंमें बि कूड़ हूंदो, दगा हूंदो, वक़्ती हिसाब सां तव्हांखे फ़ाइदो ॾींदी, पर अॻिते हली उहो तव्हांजो कूड़ जेको आहे सो डिस्प्ले थी वेंदो ऐं तव्हांखे उहा शइ वॾो नुक़सानु ॾींदी। न सिर्फ़ु तव्हांखे ॾींदी पर उहा क़ौमूं तबाह करे सघे थी। इन जे करे असांखे घुरिजे त जेको बि असां कमु कयूं आईंदा नसुल लाइ इल्म अदब जे वाधारे लाइ, तरक़ीअ लाइ, त हुन में ऑनेस्टी हुजे, सचाई हुजे। सचाईअ खां सवाइ अचे थो इहे जेके बि अमल तव्हां कया माना इहे तव्हांजा बेकार वेंदा। अलामा आहे काज़ी जो ही जेको मज़मून आहे इहो संदसि सदारती तक़रीर तां वरितल आहे। सदारती तक़रीर मक़सदु कंहिं प्रोग्राम में एज़ अ चीफ गेस्ट सिलेक्ट थियल हुयो ऐं हुतां जेको आहे सो कलम बंदि कया विया, लिखिया विया संदसि जेके ख़ुतबा आहिनि। जीअं त पाण जेको आहे सो कराची जे जिना कोस जी मस्जिद में जुमे जा ख़ुतबा ॾींदो, मुख़्तलिफ़ इल्मनि जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। पोइ परे परे खां माण्हू जेको आहे सो हुनजो कंदा हुया अटेंड लेक्चर ऐं हुनखे कलम बंदि कंदा हुआ। ठीकु आहे, वधीक तव्हां हिन चैनल ते ॾिसी सघो था, सिंधी अदब जे चैनल ते तव्हां हुनखे जेको आहे सो सेव करे सघो था। थैंक यू। हा वाह, हलो हलो हा वकास ॻाल्हाए। जेके मुंहुं ॾेखारींदा उहे ई प्रेज़ेंट थींदा, जेके मुंहुं नथा ॾेखारनि उहे एबसेंट थींदा। इन जे करे पंहिंजो वीडियो ऑन कयो ऐं मूंसां ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम सर। सर खोसो इज प्रेजेंट सर। कहिड़ो खोसो? पहुड़ इज प्रेजेंट। हा पहुड़ वेठो आहे, खोसो वेठो आहे, शहजाद दानिश वेठो खोसो साईं। हा दानिश ठीकु आहे। बाक़ी ॿिया जेके भॼी विया आहिनि अटेंड करे शुरूअ में पोइ वरी डिस्कनेक्ट थी था वञनि। मट हाणे आयो तो साईं, मट वयो मट हाणे आयो तो साईं। नेट जो इशू आहे साईं, मां कैमरा ऑफ कयो साईं। न ऑन कर नेट जो इशू आहे त तूं बार बार या सेकंडनि में सही थी वेंदी आहे नेट।
ये हेॾे मुॾे बि मसलो आहे अच्छा ठीक आहे न 4 लाख था 34 मां 34 मां 20-22 वेठा आहियो ॿिया सभु एब्सेंट आहियो हाणे मां ॾियां थो ऐं अॼु प्रिंसिपल खे चवां थो जेको आहे हुनखे वार्निंग मोकिलियो जेके छोकिरा नथा अचनि असां हिते तव्हांजे लाइ ॾींहं राति हिकु कयूं वेठा आहियूं ऐं तव्हां हेॾे सुकून में वेठा आहियो एब्सेंट लॻा पिया आहियो घुमो पिया था शहर में हा साईं जिंदगी में आए एंजॉयमेंट एंजॉयमेंट आहे त बस तूं पढ़ाई छॾ पोइ घुम फिर एंजॉयमेंट नहीं कर ईअं न पढ़ अमजद आयो तो साईं नूर अमजद के आयो तो अमजद नूर किथे आहे नूर अमजद नूर अयूब अलाए हाणे आयो अमजद आहे आयो तो अमजद अयूब हाणे आयो आहे एब्सेंट आहे अमजद अयूब एब्सेंट आहे दानिश कोसो Yes, sir. Present. सनावला एब्सेंट आहे ज़मीर कहिड़ो आहे उजण यस सर मीर मुर्तज़ा छुटो त जॾहिं खां क्लास हलिया आहिनि पंहिंजो बूथ मुबारक न ॾेखारियो अथई मीर मुर्तज़ा शकील अब्दुल जब्बार इहो कहिड़ो आहे 1638 जिना हाउस लाशारी साईं लाशारी हाउस एब्सेंट कैप्टन जनाब एब्सेंट जवाद राजबर अथव साईं अथव पुणे जवाद ना आहे दानिश अमजद साकिब सनावला हाणे आयो आहे सनावला एब्सेंट थी वियो सनावला एब्सेंट थी वियो आहे अब्दुल मनान पहोड़ इतने केड़े नंबर छा है केड़े नंबर एडो ओडो छो थे 102 साईं इयो एडो ओडो छो थे साईं कालेदारन जेको ॾिनो उहो ई हूंदो आ नूर किथे आ नूर बूथ ॾेखार नूर अहमद 1601 नूर किथे आई कोने को बस ये माइक आने उन में हलियो आ बस अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम सर टेस्ट न वरतो सोक्रेटिस दे टेस्ट नाम लिखावा टेस्ट वठंदो मां पोइ ॿुधाईंदोमांव इहो साईं मानी तो जमील अहमद मेगल जमील ना है पर हे वो किथे आ नूर किथे आहे ते कने माना अटेंड करे तो पर भॼी वियो वरी ए वेठो आ साईं साईं अथव ओयो वेठो अथव साम्हूं बूथ ॾेखार वीडियो बि खुलियल अथव बूथ ॾेखार ओए कारा कपड़ा पातल तो साईं इहो ई तो न नूर ना आहे इहो जैकेट में वेठो अथव साईं काली जैकेट में वेठो साम्हूं हसनैन अब्दुल मनान नूर आहे सर दानिश वेठो त आहे नूर पर बूथ ॾेखारे न सर ॾिसूं था असां यार वीडियो ऑन करे वेठो आहे सर वीडियो ऑन करे किथे वेठो आहे मां वञा उन साईं हे ॾिसो चेक कयो त वीडियो ऑन करे वेठो अथव खिलाई थो सर नूर हाणे ॻाल्हाए नथो साईं प्रेजेंट आहे छा थियो ॻाल्हाए नथो नूर हाणे आयो हालात हाणे आयो मां प्रेजेंट आहियां हाणे आयो अनम्यूट करे छॾियो मां कंहिंखे अनम्यूट न कयो आहे सभिनी खे ॻाल्हाइण लाइ सभु ॻाल्हाइनि पिया था ओए साईं मोहसिन शाह हाणे उथियो तो